अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़। नहीं असां अॼोके पंहिंजे हुन प्रोग्राम में मुल्क की मौजूदा सियासी सूरत हाल ऐं उन सां गॾोगॾु ख़ासि करे जेको कराची वारो इशू आहे जिते MQM मुतालबो कयो हो त फ़ौज तलब कई वञे कराची में अमन अमान बहाल करण लाइ। उन हवाले सां हाणे मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं। ख़ासि करे जेको चौधरी निसार अॼु ॻाल्हायो नेशनल असेंबली में, हुनजो इहो चवणु हो त मुहाजिर लिबरेशन आर्मी जेका आहे उन हवाले सां जेका रिपोर्ट आहे उहा सुप्रीम कोर्ट में पेश न करणु खपे हा, पर उहा रिपोर्ट बिल्कुलु ठीकु आहे, इंतिज़ामिया ऐं असांजूं जेके इंटेलिजेंस एजेंसियूं आहिनि उन्हनि पारां इहा रिपोर्ट ॾिनी वई आहे। त असां ॻाल्हाईंदासीं इन्हनि इशूज़ ते। ऐं मूंखे जॉइन कयो आहे हिते स्टूडियोज़ में असांजे सेनेटर आजिज़ ज़ामरा साहब जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ रखनि था, ऐं उन सां गॾु मौजूदु आहिनि मैडम शाहजहान मुनीर मंगरियो जिन जो तालुक़ पाकिस्तान मुस्लिम लीग नून सां आहे। ज़ामरा साहब तव्हांखे भलीकार चवां थो, अदी तव्हां भली करे आया असांजे प्रोग्राम में ऐं तव्हां पहिरियों भेरो असां वटि आया आहियो, तव्हांजी महिरबानियूं। दामरा साहब, सभिनी खां पहिरीं तव्हां खां शुरू कंदासीं। इशूज़ त तमामु घणा आहिनि। हिकिड़ो सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में जेका सुनवाई पई करे कराची बदअमनी केस जी, उते ॿ टे नयूं शयूं आयूं आहिनि। पर सभिनी खां पहिरीं आउं पुछणु चाहींदुसि जेको चौधरी निसार अॼु ॻाल्हायो मुहाजिर लिबरेशन आर्मी, उन हवाले सां ऐं असांजा जेके ॻुझा इदारा आहिनि उन्हनि जूं रिपोर्ट्स आहिनि, इंतिज़ामिया जूं रिपोर्ट्स आहिनि। तव्हां 5 साल अॻु में बि हुकूमत कई सिंध में, हींअर बि तव्हांजी सिंध में तव्हांजी हुकूमत आहे। छा तव्हां खां इहा शइ बिल्कुलु ॻुझी रही? रहमान मलिक साहब जूं एॾियूं अचवञ रही, एतिरा बयान फुर्तियूं सभु असां ॾिठियूं पिए, इन क़िस्म जा मामला हलनि पिया कराची में, ऐं तव्हां कीअं पिया हुकूमत करियो जो तव्हांखे ख़बर ई कोन्हे त उते थिए छा पियो? अतः वॾी महिरबानी तव्हां असांखे कॉल कई हिन अहम इशूज़ ते। नंबर हिकिड़ी ॻाल्हि आहे त जॾहिं असां लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल ते ॻाल्हायूं था त असांखे ओवरऑल पूरे मुल्क ऐं ॿियनि सभिनी सूबनि जे लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां ॻाल्हाइणु खपे, जिथे सेंट्रल गवर्नमेंट जो जॾहिं रोल या उनजी एजेंसियुनि जी जॾहिं ॻाल्हि कंदासूं त असांखे ओवरऑल पूरे मुल्क जी जेका सिचुएशन आहे लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां उन सॼी शइ खे उन सिन्योरे खे साम्हूं रखणु खपे। ऐं पोइ कराची यकीनन मुल्क जो हिकु अहिड़ो शहरु आहे जेको सिंध जी राजधानी आहे ऐं सिंध जो अटूट हिकिड़ो हिसो आहे। उनजो जेको रेवेन्यू जेको उतां अचे थो उन ते सॼो मुल्क डिपेंड करे थो उन रेवेन्यू ते। उन में इलाहियुनि सारनि अनासरनि जूं साज़िशुनि जूं इहे सभु शयूं कड़ियूं उते मिलनि थियूं त कराची खे डिस्टेबलाइज़ करण सां तव्हांजो सूबो डिस्टेबलाइज़ थी वेंदो ऐं उन सां गॾोगॾु मुल्क पूरो उन लपेट में अची वेंदो। जेसिताईं तव्हां हिकिड़ी नई जेका कल्ह खां हिकिड़ो नालो मीडिया ते अची वियो आहे, आउं सम्झां थो त शयुनि खे वाइखो करणु खपे। जेकॾहिं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में अहिड़े क़िस्म जी सिचुएशन उन टाइम एजेंसियुनि पिन पॉइंट कोन कई ऐं हींअर जेकॾहिं पिन पॉइंट थी आहे ऐं उहा सुप्रीम कोर्ट में वई आहे त पार्लियामेंट जे अंदरि उनजो बॉस जेको आहे इमीडिएटली इंटीरियर मिनिस्टर, उहो जेकॾहिं चए थो त अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि यकीनन थी आहे पर उनखे सुप्रीम कोर्ट में पेश करण जी ज़रूरत कोन्हे, त इन में विच में हिकिड़ो उभाम ऐं हिकिड़ो गैप नज़र थो अचे। त अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं सूरत हाल सूबे ऐं ख़ासि तौरु सूबे जे हेडक्वार्टर कराची जे अंदरि जेकॾहिं तव्हां हिकिड़ो अहिड़ो नालो खणो था जंहिंसां ॿुधंदे ई माण्हू हिकिड़ो चौंकिजी था वञनि, अहिड़े क़िस्म जूं रिपोर्टूं बलूचिस्तान जे अंदरि त बिल्कुलु हुयूं ऐं ओन कंदा आहिनि कंहिं बि कार्रवाई खे, पर कराची जे अंदरि जेका सूरत हाल थी आहे सेंट्रल जेका एजेंसियूं आहिनि, तव्हांखे यादि हूंदो त लियारी जे अंदरि अॼु खां महीनो ॾेढ अॻे सिंध गवर्नमेंट ऐं चीफ मिनिस्टर खे बाईपास करे सेंट्रल हुकूमत जे तरफ़ां ॿ हिकिड़ा कामोरा आया, इंटीरियर सेक्रेटरी ऐं पंहिंजो IB जो जेको चीफ हो, उन्होंने हिकिड़ी विज़िट कई हुई सूबे में ऐं उते जी सूबे जी चूंडियल हुकूमत खे उन्हनि बिल्कुलु बाईपास कयो हो, चीफ मिनिस्टर खे बिल्कुलु बाईपास कयो हो ऐं उन्हनि पंहिंजे अंदाज़ सां हिकिड़ी इन्वेस्टिगेशन कई हुई सूबे में। हाणे आया उन्हनि माण्हुनि जी इहा रिपोर्ट आहे या ही अञा उनखां पहिरीं पुराणी का अहिड़ी एक्सरसाइज़ हुई जंहिंजो इज़हार हींअर एजेंसियूं कनि थियूं? जेकॾहिं एजेंसियुनि कयो आहे त आउं सम्झां थो त उन में चौधरी साहब खे ऑन बोर्ड वठणु खपे हा ऐं उनखां पोइ सुप्रीम कोर्ट में वञणु खपे हा। पर हाणे सुप्रीम कोर्ट ऐं सेंट्रल गवर्नमेंट जी इहा ज़िम्मेवारी आहे त उहा शयुनि खे वाइखो करे त केतिरे क़दुरु इहा कराची में जड़ पकड़ियल आहे इन शइ जी, केरु हिन खे पोयां बेकिंग करे थो ऐं कंहिंजी मंशा मुताबिक़ हीअ शइ ठहे आहे, हुनजो असुलु मक़सदु छा आहे? जंहिं एजेंसियुनि हुनखे आइडेंटिफाई कयो आहे उन एजेंसियुनि खे इहा ख़बर हुअणु खपे त उनजो मेन मक़सदु छा आहे। जेकॾहिं असां मुहाजिर इन पंहिंजो आर्मी जी हिकिड़ी निजी आर्मी जेका असां ॻाल्हि करियूं था, रियासत खे चैलेंज कंदड़ जी जेका ॻाल्हि असां सिंध में हिकिड़ी नई ॻाल्हि थी आहे त उनखे बिल्कुलु वाइखो थियणु खपे आईंदा ॾींहंनि जे अंदरि ऐं उनखे बिल्कुलु उनजे पोयां महरकात जेके आहिनि उन्हनि खे बिल्कुलु वाइखो थियणु खपे। उन में XYZ जेके मुलज़िम आहिनि उनजे ख़िलाफ़ु बिल्कुलु कार्रवाई थींदी ऐं सिंध गवर्नमेंट वेरी सीरियस जेका असांजी जेका उते
शहरी जेका जमायत आहे जंहिंजो वॾे में वॾो हींअर मुतालबो आहे बत्ताखोरी जे ख़िलाफ़ त सिंध गवर्नमेंट हिकिड़ी कानून साज़ी करे थी ऐं उन में स्ट्रिक्टली हिकिड़ो ऑपरेशन थींदो, उन में एक्शन थींदो, पर उन में तमामु जमायतुनि खे एतमाद करणो पवंदो उन सिंध गवर्नमेंट जे उन कानून ते ऐं उन ते अमल कराइण जे लाइ एसि ताईं ख़ामोशी रहणी पवंदी। उन में थी सघे थो किथे मूंखे बि पेश थियणो पए उन्हनि इदारनि जे साम्हूं त आउं वॉलंटियरी पंहिंजो पाण खे पेश कंदुसि सूबे जे अमन जे हवाले कानून सां। त दामरा साहब अॻु में तमामु घणा मौजूदु आहिनि, असल ॻाल्हि आहे कानून ते अमलदारी जो न। हाणे उहो केतिरे हद ताईं अमल कराइण में कामयाब आर्मी जे मुतालबो आर्मी जे अचण जी जॾहिं ॻाल्हि थी आहे त उते अचूं था उन में वरी आइन खे अञा वधीक तकिड़ो ऐं सख़्तु करण जे लाइ के अमेंडमेंट जी ज़रूरत हूंदी, जंहिं ते पिणु सूबाई हुकूमत पूरे असेंबली खे एतमाद वठंदे उनखे ऑन बोर्ड रखंदे, उन में तमामु पॉलिटिकल जेके फोर्सिस उन असेंबली में वेठा आहिनि उन्हनि खे ऑन बोर्ड रखंदे, ऐं जेके कराची जे दावेदार जेके माण्हू उहे बि उन असेंबली में मौजूदु हूंदा, उन्हनि जी जेका टीवी टॉक शो में प्रेस में जेके राय आहे ॾिसे त असेंबली जे अंदरि उन्हनि जो कहिड़ो मौक़ो आहे। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु कंदो वञा त सिर्फ़ु गुज़िरियल राति में चंद गिरफ़्तारियूं थियूं उन ते वावेला मची वई आहे, होॾां त आर्मी खे दावत थी मिले ऐं होॾां जेकॾहिं पुलिस कार्रवाई थी करे त उन ते वावेला आहे। इन करे सीरियसली कराची जे अमन अमान जे हवाले सां असांखे वञणो पवंदो, हिन में जेकॾहिं का बि पार्टी का बि धुर इवन पीपल्स पार्टी मुल्क सॼो त उनखे बिल्कुलु कार्रवाई थियणु खपे। अरे हाणे असां गुज़िरियल 5 साल ॾिठा पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा, उन में सवाइ पीपुल्स पार्टी ऐं MQM जे ॿियूं सभु धुरियूं इन राय जी हुयूं त कराची में जेकॾहिं अमन क़ाइमु कराइणो आहे त उन लाइ फ़ौज तलब कई वञे। ख़ासि करे ANP तमामु घणो उन दौर में मुतालबो कंदी रही, पाकिस्तान पीपुल्स पार्टी मुखालिफ़ हुई, MQM मुखालिफ़ हुई। हाणे MQM बि चवे थी त फ़ौज अचे, सवाइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे बाक़ी जेके धुरियूं माज़ी में हुयूं। कराची में असां ॾिसूं पिया ही 6 साल आहे अञा ताईं अमन अमान क़ाइमु नाहे थी सघियो, रोज़ 10-12 माण्हू क़तल थियनि था। इहा ई सिंध पुलिस आहे, इहा ई रेंजर्स आहे, साॻी हुकूमती मिशनरी आहे, त पोइ आख़िर मुस्लिम लीग नून जी हुकूमत हाणे सियासी मसइले जो शिकार छो आहे? छो नथी फ़ौज हाणे, छो नथी अमन क़ाइमु कराए सिंध में? थैंक यू अता राजर साहब। बिस्मिल्लाह रहमान रहीम, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करीम। अदा कराची में फ़ौज जे असां नून वारा कोन था चवनि त कराची में फ़ौज अचे, उहो अपोज़िशन वारनि जो हिकिड़ो मुतालबो आहे, MQM वारनि जो हिकिड़ो मुतालबो आहे। हाणे ॾिसो फ़ौज अगरि कराची में अची त कंदी छा गिटिन घरनि में वञी करे, गेटनि ते दरवनि ते बीही करे? ॾिसो फ़ौज जो कमु आहे सरहद ते पंहिंजी ड्यूटी करणु, फ़ौज जो कमु न आहे त कराची जी घिटिन ऐं गलियुनि में वञी ऐं उते उनखे उन सां बि मसइलो त हल न थींदो। तव्हां ॾिसो पोयों 5 या 7 साल जेका बि हुकूमत गुज़री चुकी आहे, पीपल्स पार्टी वारनि जी हुई न, पीपल्स पार्टी ऐं MQM गॾिजी कमु कयो आहे कराची में। कराची खे मिनी पाकिस्तान चयो वेंदो आहे, तव्हांखे ख़बर हूंदी आहे त राजा, सॼी अर्निंग असांजी कराची मां थींदी आहे, असांजो पूरो पाकिस्तान पूरो मिनी पाकिस्तान चयो वेंदो आहे। कराची में हर शइ अचे थी, दुनिया जे हर खॾ खुंड मां जिथां बि असांजो कराची हिकिड़ो माना हिकिड़ो वॾो असांजो माना आमदनी जो ज़रियो आहे, माशी मर्कज़ आहे। ॾिसो एतिरनि पोयनि 5-7 सालनि में भले ॾिसो मां कंहिंजे ख़िलाफ़ नथी वञा, भले कंहिंखे बुरो बि लॻे, असां छा कई गवर्नमेंट, असांजी सिंध गवर्नमेंट छा कयो, कुझु कयो? तव्हां पाण सम्झी सघो था बहितर तरीक़े सां। ॾिसो इन में कोई कंहिंजी फेवर न आहे करणी। बीइंग MNA ॾिसो तॾहिं बि असां नुक़सान में हूं, बीइंग अवाम तॾहिं बि असां नुक़सान में। ॾिसो असां नून गवर्नमेंट जा, नून गवर्नमेंट खे कराची में अचण ई कोन था ॾियनि। कराची अॼु बि सिंध वटि आहे, सिंधियुनि वटि आहे, सिंध जे वज़ीर आला वटि आहे। उहो उनखे असांजे मियां साहिब एसी ताईं लीड ॾिनी आहे त तूं इन टीम जो कप्तान आहीं, ठीकु आहे न? तव्हां पाण ॾिठो हूंदो मीडिया ते अख़बारुनि में, भई हुनखे असांजे मियां साहिब टीम जो कप्तान त करे छॾियो, पर हाणे पंहिंजी कप्तानी संभाले न, त असां छो असां आर्मी मोकिलियूं, छाजे लाइ? फेडरल एजेंसियूं सभु ज़ाहिर हाणे फेडरल गवर्नमेंट जे मातहत आहिनि। चौधरी निसार साहब जी ॻाल्हि कई महाजर लिबरेशन आर्मी जी, जंहिंजो अॼु ज़िक्र क़ौमी असेंबली में थियो, तव्हां बि वियो हुते। त हाणे ज़ाहिर फेडरल गवर्नमेंट पंहिंजो किरदारु त अदा कंदी न, उहा छा पई सोचे, छा पई करणु वञे? ही त आज़मायल आहिनि असांजा रेंजर्स, पुलिस, साॻी सिंध हुकूमत। तव्हां ॾिसो न, तव्हां ॻाल्हि खे सम्झो, असांजी नून वारनि जी जेका हुकूमत आहे न, उहा सिंध में न आहे। हिकिड़ो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां थोरो खुली करे। मां वयसि पोयनि ॾींहंनि कराची हिकिड़े कम सां, ठीकु आहे? मूंखे कोई कमु हुयो CS में न, तव्हां बिलीव कंदव त राजेट एज़ अ MNA उन शख़्स मूंखे 2 कलाक ॿाहिरि विहारे रखियो। मुंहिंजे साम्हूं MPs अलाए केतिरा अंदरि हलिया विया, MPs जा सेक्रेटरी कमु कराए मोटियो आया, ऐं ॿाहिरि पोयां 2 कलाक वेठी रहियसि। छाजे लाइ? मां हिकु त MNA आहियां, कहिड़ी पार्टी सां आहियां? PMLN सां आहियां। बाबा MNA जो सिंध सां वास्तो कोन्हे। चीफ सेक्रेटरी वफ़ाक़ जो नुमाइंदो आहे सिंध में न, उनजा लफ़्ज़ इहे हुया, उहो ई तव्हांखे ॿुधायां। तव्हां चओ था असां अगरि सिंध में अचूं त असां कीअं अचूं, हाउ टू गोइंग?
पर एजेंसियूं त आहिनि न, ISI आहे, IB आहे। I have going to the असांजो जेको हिकिड़ो मिनिस्टर आहे रिस्पेक्टेड द अवेस टपी जेके चवंदा आहिनि, ऐं उन वटि वैसे साउथ सिटी वारे ऑफिस में न, त उते मां हुनजो वेट कयो, कोई 5 कलाक मूंखे गुज़री आहे, सुबुह जे 10 खां वठी मंझंदि जा 2:30 पे थिया। त बिलीव कंदव अदा एॾो ऑकवर्ड पियो लॻे मूंखे चवंदे ऐं उते वेहण महिल मूंखे त अञा वधीक मां पाण इलाही फील पे कयो। आई फील इट के ऑकवर्ड के न हिन जो कहिड़ो तरीक़ेकार आहे। भई हिकिड़ी MNA तव्हां सां मिलण आई आहे, तव्हां खां अपॉइंटमेंट वरितो अथई, तुंहिंजे सेक्रेटरी हिन जुनेद खां मां टाइम वठी उते वेही आहियां। भई MNA वेठी हुजे, भले असांजो MNA सां कोई वास्तो, लफ़्ज़ इहे हुया हुनजा मोबाइल ते न, हुन पंहिंजी सेक्रेटरी खे जेके इंस्ट्रक्शन पे ॾिनियूं, ॾिसो MNA आहे, नून लीग जी आहे, असां सिंध गवर्नमेंट में, सिंध गवर्नमेंट असांजी आहे, असांजो हुन सां कोई वास्तो कोन्हे, भले इंतज़ारु करे भले वेठी हुजे, ऐं कोन ईंदुसि। ॾिसो सिंध वारा जेकॾहिं पंहिंजे सिंधियुनि लाइ पाण सिंसियर न थींदा त मियां साहब को इस्लामाबाद मां अची करे कुझु कोन कंदो। ॾिसो तव्हां जहिड़ा बि तव्हां था करायो, खून बि तव्हां था करायो, माण्हू बि तव्हां था मरायो, वरी धाड़ घोड़ा बि तव्हां था कयो। या ख़ुदा ही कहिड़ो मामिलो आहे? केरु थो माण्हू माराए, केरु थो खून कराए? ॾिसो न उहे ई माण्हू आहिनि न, उहे ई माण्हू। असां ॾिसो मियां साहब त हितो कोन थो वञे पंहिंजा माण्हू वठी करे उते वञी करे 2 टे मर्डर करे, टारगेट किलिंग करे, असां त कोन था कयूं न। उहो तव्हां बि सम्झो था, अवाम बि सम्झे थो, सिंध वारा माण्हू सम्झनि था। ख़ुदा रा सिंध सां सिंसियर थियो। तव्हां सम्झो था लियारी वारा जेके कार्रवाइयूं कनि पिया, सभु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत पई कराए? बेशक इन में कोई शक न आहे, बट ॾिसो ॻाल्हि ॿुधो, उन में सिर्फ़ पीपल्स पार्टी किरदारु नथी अदा करे, उन में ॿियूं बि इलाही जेके पार्टीज़ आहिनि उन्हनि जो बि किरदारु आहे। पर मियां साहब खे आहे, अञा असांजी गवर्नमेंट खे 3 महीना कोन थिया आहिनि, अञा असां आया आहियूं, पेर रखियो आहे, असां हिकु हिकु शइ खे नोट कयूं, ऑब्ज़र्व कयूं, केरु छा आहे केरु छा न। पर साॻी ॻाल्हि आहे न, पोइ 3 महीना सिंध हुकूमत खे बि कोन थिया आहिनि। सिंध हुकूमत अञा 3 महीना साल गुज़ारिया आहिनि, उहे त 5 साल त गुज़िरियल हुकूमत आहे। हिन हुकूमत खे 3 महीना हिन सूबाई हुकूमत खे को न आहिनि थिया। ऐं MQM ॿाहिरि आहे, ऐं MQM ॿाहिरि आहे, ज़ाहिर आहे उहा त हाई घोड़ा कंदी, पर सिंध हुकूमत खे बि त टाइम ॾियणु खपे न। टारगेट किलिंग असां त कोन था कयूं, तव्हां ॿुधायो था राजेश, ये टारगेट किलिंग नून लीग त कोन थी करे। नून लीग सिंध में त कोन्हे न, सिंध में हुकूमत कंहिंजी आहे? सिंध में बाबा हुकूमत असांजी सिंधियुनि जी आहे, असांजी पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। सिंधी पंहिंजे पाण ते तरस खाइनि ऐं पंहिंजे पाण सां सिंसियर थियनि। जेसीं ताईं पंहिंजे पाण सां पाण सिंसियर न थींदा, ओसीं ताईं सिंध जो कोई कुझु नथो करे सघे। मियां साहब छा कंदो? साॻी ॻाल्हि दावरा साहब तव्हां खां वहे त ज़ाहिर 6 साल आहे तव्हां लॻी थो गवर्नमेंट में आहियो हुते, ऐं इल्ज़ाम आहे त जेका अमन कमेटी आहे उनखे तव्हां फुल सपोर्ट कयो था। हाणे जेके ज़मीनी चूंडूं थियूं, सम्झां थो त असांखे पंहिंजी गुफ़्तगू प्रोग्राम जे जेको तव्हांजो मक़सदु आहे उन मुताबिक़ रखणु खपे। जेकॾहिं असां पर्सनल वे में किन माण्हुनि खे कोट करे मुलाक़ात न थी सघी, लेट थी सघी, मां केतिरा एतिरा मिसाल ॾेखारियां जेकॾहिं तव्हांजा पंहिंजा अधे हाणे मां इंटरप्ट कोन कयो तव्हांखे, इंटरप्ट कोन कयो, मुंहिंजी भेण क़ाबिल एतिराम, मां तव्हांखे इंटरप्ट कोन कयो। अहिड़ा एग्ज़ाम्पल मां वेही हिते जेकॾहिं तव्हांखे ॾियां, बहस करियूं पिया पाण लॉ एंड ऑर्डर ते, त तव्हांजा ख़ुदि जेके MNA MP आहिनि, तव्हांजे चीफ मिनिस्टर पंजाब सां मुलाक़ात जे करे केतिरा तकलीफ़दा आहिनि, इहो हिकिड़ो चैप्टर ई आहे। फेडरल मिनिस्टरनि वटि माण्हू केतिरो धिका था खाइनि, फेडरल गवर्नमेंट तव्हांजी इस्लामाबाद में अंदरूनी सिंध जो माण्हू केतिरो दरपदर आहे, तव्हांखे शायदि उनजो अंदाज़ो कोन्हे। पर तव्हां सां पर्सनल हिकिड़ी ॻाल्हि थी, तव्हां हिनखे कोट करे वधीक मिनिस्टरनि खे, ईअं जेकॾहिं आऊं वेही कोट कंदुसि त पोइ मामिलो कंहिं ॿिए तरफ़ हली वेंदो। नंबर हिकिड़ी ॻाल्हि त जेकॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे सिंध में, लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां जेकॾहिं असां चऊं त बिल्कुलु ऊंधे करे छॾी आहे। आउं चवां थो त हींअर बि पुलिस उते क़ुर्बानियूं ॾिए थी, हींअर बि सिंध गवर्नमेंट जे पुलिस ऑफिसरनि ऐं पुलिस जवाननि जूं लातादाद शहादतूं आहिनि क्रिमिनल जे ख़िलाफ़ एक्शन खणण में। केतिरा ई दहशतगर्द गिरफ़्तार कया विया आहिनि। उनखां पोइ माज़ी जो हिकिड़ो तसलसुल ज़रूरु आहे त हिते पेरोल ते आज़ादु कया विया माण्हू जेके अलाए केॾांहुं ग़ाइब थी विया हलिया, उहो हुकूमतूं उहे मुलविस आहिनि उन्हनि सभिनी शयुनि में। जेकॾहिं सिंध हुकूमत में मुस्लिम लीग नून न आहे त बिल्कुलु सिंध दुश्मनी आहे सिंध हुकूमत जी। त बलोचिस्तान में तव्हांजो पंहिंजो चीफ मिनिस्टर आहे, तव्हांजी पंहिंजी हुकूमत आहे, उते त DIG लेवल जा ऑफिसर बम ब्लास्ट में मरी था वञनि। त हिन लॉ एंड ऑर्डर खे असां पर्सनल कंहिं पार्टी जो इशू करे बहस कंदासूं, ॾिसो सेंट्रल गवर्नमेंट जी रिट है, छा रुगो कराची में नज़र अचणु खपे? मां चवां थो त बलोचिस्तान जो मिसाल मूं सिर्फ़ु इन करे ॾिनो आहे त उहो तव्हांजो इतिहादी गवर्नमेंट आहे ऐं उहा ख़ुदि सफरिंग दहशतगर्दी जे हवाले सां। उते मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त मूं चयो त हींअर हिकिड़ी नई डेवलपमेंट थी आहे। नई डेवलपमेंट इहा थी आहे त जंहिं रिपोर्ट जेका कल्ह सुप्रीम कोर्ट में वई आहे उहा फेडरल गवर्नमेंट जी एजेंसियुनि ऐं फेडरल गवर्नमेंट जे थ्रू वञणु खपे। उन ते इंटीरियर मिनिस्टर चए थो त पोइ मूंखे एतमाद में न वरितो वियो आहे। असीं चऊं था त अहिड़े क़िस्म जूं काफ़ी शयूं अञा मंज़र आम ते अचणियूं आहिनि। हिकिड़ो वेही फ़ैसिलो थियणु खपे। ब्रेक तां मोटूं था पोइ ॻाल्हाईंदासीं, पर हिकिड़ो सवाल
रुगो मुंहिंजो नंढड़ो ब्रेक ते हलण खां अॻु में आहे त कल्ह जेको DIG अमीर शेख सुप्रीम कोर्ट में बयानु ॾिनो आहे, तव्हां चओ था पुलिस कमु करे पई, हू चए थो असांखे त कमु करणु ॾिनो नथो वञे, जेकॾहिं असां हुकुमराननि जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु को कमु करियूं था त 2-3 महीननि खां पोइ असां बदिली थियो वञूं। सो हिन सूरत हाल में त असां नतीजा ॾेई कोन सघंदा। उन में इलाही तनाज़र में जेकॾहिं कंहिं जाइ ते कंहिं ज़िले में जेकॾहिं को ऑफिसर कंहिं माण्हूअ जे कंहिं MLA MPA जे चवण ते को बदिली थींदो हूंदो, हाणे अहिड़े क़िस्म जा इलाही सारा मिसाल आहिनि त को पुलिस ऑफिसर आहे जेकॾहिं मुंहिंजे शहर में मुंहिंजे ज़िले में जेकॾहिं को कमु ठीकु न कंदो त ऐं अवामी नुमाइंदे जे चवण ते उहो बदिली थी वेंदो ऐं उहो माण्हू मीडिया में अची जेकॾहिं ऑफिसर वेही घोड़ा घोड़ा करे त उहा मूंखे हटाए थो वञे। पर कराची जे अंदरि काफ़ी अहिड़ा ऑपरेशन थिया आहिनि ऐं कराची जे अंदरि हींअर जेको जज जेको असांजो हाई कोर्ट जो जस्टिस मक़बूल बाक़र उन ते हमला आवर जेके आहे उहे गिरफ़्तार थिया आहिनि। उन खां पोइ मंगो पीर में काफ़ी अहिड़े क़िस्म जा एक्शन थिया आहिनि। कराची जे अंदरि काफ़ी बम ब्रेक तां मोटूं था, वरी तव्हां कंटिन्यू था कयूं। नाज़रीन असां गॾु जो अचूं था नंढी साई खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। हाणे दामरा साहब बि ॻाल्हियूं कयूं। ज़ाहिर आहे कराची जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे, पर असां ॾिसूं ख़ैबर पख्तूनख्वा में उते जेतोणीकि मुस्लिम लीग नून जी हुकूमत कोन्हे पर उते बि सूरत हाल ख़राबु आहे। DI ख़ान जेल ते हमलो थियो, ॿिया मुख़्तलिफ़ वाक़िया थिया। पर बलोचिस्तान जी जीअं ॻाल्हि थी त बलोचिस्तान में ईद खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में DIG समेत एॾा वॾा ऑफिसर हिकिड़े ई धमाके में जीअं मारिजी विया त ज़ाहिर आहे ज़िमेदारी कैबिनेट न ठही सघी आहे। अञा ताईं कैबिनेट बि कोन्हे ठही। हिकिड़ी ॻाल्हि खे हिकिड़े रेफरेंस खे कोट था कयो, तव्हां कराची में ॾिसो ॾींहं में अलाए केतिरा माण्हू था मरनि, अलाए केतिरा वॾा पॉलिटिशियन, अलाए केतिरा असांजी फेडरल गवर्नमेंट जा CSS ऑफिसर्स था मरनि। ॾिसो ॾींहं में अलाए केतिरा टारगेट किलिंग था कनि। ॾिसो सिंध गवर्नमेंट में अनून वारनि जी हुकूमत न आहे, हुननि घुरी वरिती आहे पंजाब खां त सिंध में असां फुल फ्लैश गवर्नमेंट जीअंदासीं। तव्हां पंहिंजो पंजाब तव्हां कराची मिनी पाकिस्तान चओ था 2 करोड़ माण्हू आहिनि। माण्हुनि एतमाद कयो, माण्हुनि वोट ॾिनो आहे। पंजाब खां ख़ैरात त कोन घुरी आहे, असां प्राइम मिनिस्टर खां ख़ैरात कोन वरिती आहे। सिंध गवर्नमेंट ॾिसो दामरा साहब मां तव्हांखे इंटरप्ट न कयो, तव्हां ख़ैरात जो मैंडेट आहे। न वज़ीर आला उन्हनि जो आहे, ठीकु आहे, DIG उन्हनि जो आहे, गवर्नमेंट उन्हनि जी आहे, MPs उन्हनि जा आहिनि। पोइ असां छा कयूं? लामोहला मियां साहब त उनखे कप्तान बि ठाहे छॾियो हिकिड़ी टीम जो। असां हिन खां वधीक बि छा कयूं? जेकॾहिं त पाण हाल ते पाण तरस उहो त ठीकु आहे, उहो त ठीकु आहे। छा कंदा? उन्हनि कोशिश कंदा, दुआ कंदा बि छा? हाणे ॾिसो हाणे उनखे आहे बि त 3 महीना थिया आहिनि, ॻाल्हि खे तव्हां वरी मिक्स पिया कयो न। उनखे कप्तान त सिंध जे माण्हुनि कयो आहे, सिंध जे माण्हुनि मैंडेट ॾिनो पीपुल्स पार्टी खे, उन करे हुकूमत ठही, उन करे असांजी काइम जा चीफ मिनिस्टर थिया। तव्हां ॾिसो इलेक्शंस में इलेक्शंस फेयर थिया आहिनि अता राजन, मूंखे तव्हां ॿुधायो उहे त इमरान ख़ान जे त कोन थिया आहिनि, पंजाब में बि कोन थिया। पंजाब जी तव्हांजी हिमायत थो कयां, तव्हांजी हिमायत थो कयां, तव्हांजी हिमायत थो कयां। अता ॾिसो हिकिड़ो मिनट मूंखे ॻाल्हाइण ॾियो। ॾिसो इलेक्शन छा फेयर थिया आहिनि, हर जाइ ते ठप्पा कोन लॻाइनि। तव्हां ठठी में ॾिसो शिराज़िन बाक़ाइदा हिकिड़ो प्रिज़ाइडिंग ऑफिसर, हे जेके हाणे ज़मनी इलेक्शन थिया आहिनि, हिकिड़ो प्रिज़ाइडिंग ऑफिसर शिराज़िन पकड़ियो, आर्मी का पकड़ायो हो, छा पियो करे हिकिड़े कमरे में वेही करे पीपल्स पार्टी जो हिकिड़ो तीर वारो ठप्पो खणी ऐं बैलेट पेपर पूरा पेड खणी ऐं वेठो ठप्पा पियो हणे। मूंखे त ॿुधायो हे कहिड़ा वोट आहिनि, हे कहिड़ा इलेक्शन किथां आयो? हिकिड़ी ॻाल्हि न ऐं हिमायत थो कयां, ऐं हिमायत ऐं सेकंड थो कयां न, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो अता ऐं अधी सेकंड थो कयां। ठप्पा बिल्कुलु लॻाइनि न। हिकिड़ी ॻाल्हि रुकाऊं तव्हां पुछणु चाहींदुसि, जेकॾहिं पंजाब जी आर्मी ऑफिशियल्स वेठा हुया, उनजे साम्हूं इहो थियो आहे त पोइ आख़िर उनजे साम्हूं हिकिड़े कमरे में बंदि करे कमरे में पकड़ायो उनखे, उनजी 6 में आर्मी पकड़ियो। हां आर्मी पकड़ियो। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान अॼु उन कामयाबी जो नोटिफिकेशन छो जारी करे छॾियो शमसुन्निसा मेमन जो? बस ॾिसो उहा ई ॻाल्हि आहे न। छा तव्हां सम्झो था फौज इलेक्शन कमीशन सभु नून वारनि जी नथी हली अदा? सिधी सही ॻाल्हि आहे न। इलेक्शन कमीशन हिते वेठी आहे ऐं असांजे रिस्पेक्टेड असांजो CM आहे, वॾो वज़ीर आहे सिंध जो, कुझु थियण ई नथो ॾे। प्रेसिडेंट बि अञा उन्हनि जो ई आहे। तव्हां सम्झो ॿिए हंधि दादली कोन थी आहे, रुगो ठटे में थी आहे। न ॿियनि सभु हंधि थी आहे। असां वटि इमरान ख़ान इब्राहिम डॉक्टर इब्राहिम जतोई जो पुटु आहे, आबिद जतोई, मीर आबिद जतोई जो माना भाइटियो, उन सां जाती थी आहे, उतां भयो खटे वियो आहे।
ॾिसो ईअं न थींदो आहे, ईअं न थींदो आहे। न पर ही जेको वाइट पेपर पीपुल्स पार्टी जिथां खटियो आहे उते धांधली थी आहे, जिथां अधी वारनि जी पार्टी खटियो आहे उतां धांधली कोन थी आहे। पंजाब में बेड़ी बोड़े छॾी तव्हां असां पोइ चओ त असां सिस्टम खे क़बूल था कयूं। न जेको जनरल इलेक्शन में तव्हां खटियो उते माना धांधली कोन थी। इमरान खान जेको वाइट पेपर जिथे हिननि खटियो आहे उते धांधली कोन थी आहे, जिथे हिननि खटियो आहे, जिथे नून खटियो आहे उते छा थियो आहे? पंजाब में छा थियो आहे? हाणे जेकॾहिं हे पंजाब में छा थियो आहे? जनरल इलेक्शन में तव्हां पीपुल्स पार्टी खे हारायो, पंजाब जे अंदरि पीपुल्स पार्टी 3 सीटूं कढी आई। पंजाब में 3 सीटूं पीपुल्स पार्टी कढी आई। न अच्छा न ॻाल्हि ॿुधो, ऐं रुगो इहो थो पुछां त इमरान खान जेको वाइट पेपर हाणे जारी कयो आहे 1000 सिफ़नि ते, उहो छा आहे? उहो मुस्लिम लीग नून जे ख़िलाफ़ हिकिड़ो वाइट पेपर आहे। मां उहो ई थी चवां पई, नून वारनि अगरि धांधली कई हुजे हा न त पोइ हिते पीटीआई सीट न खणी आहे इस्लामाबाद जी। असां धांधली करण वारा आहियूं ई न। असां फेयर इलेक्शन घुरूं था, फेयर हुकूमत घुरूं था। असां चाहियूं था माण्हू पंहिंजे वोट सां असांखे जेको बि ठाहिनि, एमएनए ठाहिनि, एमपीए ठाहिनि, पंहिंजे वोट सां ठाहिनि। असां ठप्पा कोन था हणूं। अरे पोइ जाम मदद अली कीअं खटियो सिंध में असेंबली इलेक्शन में? मोहम्मद खान जोने जी वारी सीट। अचां पई, ॾिसो हाणे तव्हां चओ था त कराची में आर्मी न अचे, ठीकु आहे, ऐं सिंध गवर्नमेंट हुकूमत करे, पर एमक्यूएम वारा चवनि था त आर्मी कराची में अचे, उनजो इहो मुतालबो आहे। ॾिसो इहो मुतालबो उन्हनि एॾे अरसे में न कयो, हाणे जो इहो मुतालबो कयो अथऊं त इहो छाजे लाइ कयो अथऊं? इन जी वजह छा आहे? तव्हां नथा सम्झी सघो। हू त चवनि था नून लीग ऐं एमक्यूएम जी मिली भगत आहे, सिंध हुकूमत खे ख़तम था करणु चाहिनि, माण्हुनि जी राय आहे। ईअं न आहे। ईअं त पोइ मां बि चई सघां थी त एमक्यूएम और पीपल्स पार्टी पाण में मिलियल आहिनि, अंदर खाने मिलियल आहिनि। नून वारनि सां माटेली मां जहिड़ो सुलूक आहे उहो त आहे। न आउं रुगो इहो थो पुछां त कराची जे मसइले जो हल तव्हां छा था सम्झो, कीअं थींदो? आर्मी जी ज़रूरत कोन्हे कराची में। केरु कंदो? ॾिठो वञे त पंहिंजी पीपल्स पार्टी वारा पंहिंजी गवर्नमेंट खे कंट्रोल, ॾिसो तव्हां चयो न, हिकिड़े अमीर अली शेख हिकिड़ो स्टेटमेंट ॾिनो आहे त मूंखे में जेके आहिनि असांजा पॉलिटिशियंस किथे बि नौकिरी नथा करणु ॾियनि, मां नौकिरी मां सक आहियां, नतीजो कोन ॾेई सघंदुसि लियारी में, नथो ॾेई सघां कोई बि। ॾिसो असांजा जेके असांजा ऑफिसरान आहिनि इतना बेबस आहिनि सिंध जा कि हुते कोई बि एमएनए कोई बि पीपल्स पार्टी जो एमपीए बट हुजे पीपल्स पार्टी जो, एन लीग जो एमएनए अगरि वियो त हुनजो कुझु कोन थींदो, धूड़ मिटी थींदी, पर हुजे पीपल्स पार्टी जो, उहो हुननि खे हुकूमत नथा कनि, नौकिरी नथा करणु ॾियनि, पंहिंजी मर्ज़ी सां ट्रांसफर था कराइनि, पंहिंजी मर्ज़ी सां रखाइनि था, पंहिंजी मर्ज़ी सां कढाइनि था। सिंध में किथे बि कुझु बि नथो थी सघे बाबा, कुझु बि नथो थी सघे। चलो दामरा साहब अॼु हिकिड़ी ॿियो इशू थियो त आऊं थोरो इज़ाफ़ो कयां लॉ एंड ऑर्डर, ख़ासि तौर लियारी खे जेको फोकस करे असां वटि वरितो लियारी आऊं तव्हांजी मदद थो करियां, तव्हांखे आसानी थी पवंदी। सेंट्रल गवर्नमेंट जी जेके एजेंसियूं आहिनि उहे सिंध गवर्नमेंट जे अंडर में त कोन्हनि के, बिल्कुलु कोन्हे, ठीकु आहे। उते कल्ह सुप्रीम कोर्ट में इहा ॻाल्हि चई वई आहे त लियारी जे हवाले सां वधीक ऑपरेशन या वधीक ॻाल्हि नथा करे सघूं, छो जो उन सां पोइ कुझु ॿियूं शयूं इलाही थी पवंदियूं। शयुनि खे तव्हां वाइखो छो नथा करियो? कहिड़ा अहिड़ा गुझा हथ आहिनि हुन में? पीपुल्स पार्टी आहे, XYZ केर बि आहिनि, तव्हां गुझा हथ आहिनि, ओपन करे छॾियो। ही टीवी टॉक शो में यकीनन अधी खे पंहिंजी पार्टी पॉलिसी ते ॻाल्हाइणो पवंदो, मूंखे पंहिंजी पार्टी पॉलिसी ते ॻाल्हाइणो पवंदो, पर जेकॾहिं सच ॻाल्हायो त पोइ तव्हां पंजाब में धांधली जी ॻाल्हि कयो न, सच ॻाल्हायो त पंजाब में धांधली जी ॻाल्हि कयो, तव्हां कोर्ट कयो था उन नेतन जनरल पीपुल्स पार्टी खटी आहे, तव्हां धांधली जी ॻाल्हि करियो, तव्हां धांधली जी ॻाल्हि करियो त सिर्फ़ु हिकिड़े फेडरल कैपिटल में वेठा आहियूं, पंजाब कोन्हे न, हुननि कैपिटल मां सीट खई आहे तहरीक इंसाफ, सिंध गवर्नमेंट कान हुई पंजाब मां त सिंध जा कैपिटल मां बि त कराए सघूं पिया न। हिते त पीपुल्स पार्टी कान हुई न, हिते त पीपुल्स पार्टी कान हुई न, हिते छो खटी वई? नंबर ॿी ॻाल्हि आहे त उहो त दुनिया तव्हांखे ॿुधाईंदी अॻिते हली 40 मिनट जो पहिरीं 17 में कहिड़ो अशर थियो, अला करे त तव्हां 5 साल पूरा कयो। मसलो जो आहे वफ़ाक़ी एजेंसियूं जेके मुबहम रखनि थियूं मसइलनि खे, सुप्रीम कोर्ट में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी तव्हां ॻाल्हि कंदव त असीं चऊं था शयुनि खे वाइखो थियणु खपे, शयुनि खे वाइखो। मां एजेंसियुनि जी ॻाल्हि थो कयां, तव्हां एजेंसियुनि खे कोन था नुमाइंदी कयो न, तव्हां सरकारी एजेंसियुनि खे त कोन था कयो न। उहे माण्हू जेके तव्हां सिंध गवर्नमेंट खे बाईपास करे तव्हां पंजाब मां ऑफिसर माने छॾिया, तव्हां अदम एतमाद कयो सिंध जे माण्हुनि खे। बिल्कुलु मां तव्हां सां ॻाल्हाए कोन थो, मां तव्हां सां ॻाल्हाए कोन थो। दामरा साहब ॻाल्हि ॿुधो, अॼु सुप्रीम कोर्ट में छा थियो आहे? सुप्रीम कोर्ट में छा थियो आहे? ॻाल्हि ॿुधो, सिंध जे माण्हुनि जो मैंडेट हो, ॿ तव्हां सेंट्रल गवर्नमेंट में माण्हू मोकिले, तव्हां कराची में हिकिड़ी तव्हां इन्वेस्टिगेशन था करायो, तव्हां ऑन बोर्ड वठो ई कोन था सिंध गवर्नमेंट खे,
तव्हां कहिड़े क़िस्म जा नतीजा वठण था चाहियो? सिंध हुकूमत भाई, खे असांजो वज़ीर ज़बान आला कोन्हे, सिंध सिंध जो हुकूमत का हुन ते एहतियात वज़ीर कयो, आला नोट सिंध करायो। जो आहे भेण, त तव्हां ऑन बोर्ड वरितो 2 महीना ऑन अॻे बोर्ड जेका आऊं थो ॻाल्हि कयां। न, पर तव्हांखे ख़बर ई कान्हे जिथे आऊं थो ॻाल्हायां, अञा छा जंहिं पॉइंट ते आऊं थो ॻाल्हायां तव्हां हुनते न, अचनि कोन था। 18 आईनी आऊं तरमीम चवां थो उहे माण्हू जेके दामरा वफ़ाक़ जा साहब हुया सिंध गवर्नमेंट में इहो त विया, भेण आहे, ऑन बोर्ड ई भेण कोन वरितो आहे। तव्हां न, न। त इहो त न, भेण पर आहे, सिंध भेण गवर्नमेंट जी आहे। सिंध गवर्नमेंट जी शराफ़त आहे, तव्हांजे प्राइम इहो त मिनिस्टर भेण खे आहे। चीफ मिनिस्टर प्रोटोकॉल थो ॾे। न, पर उनखे 2 महीना थी विया 18 आईनी तरमीम खां पोइ। तव्हां फॉर्मल सिंध गवर्नमेंट पारां ॿुधायो हिते का शिकायत कई वई त हीअ असांजे हदुनि में हिन क़िस्म जी अची कार्रवाई थी आहे? यकीनन प्रोटेस्ट थियो, सिंध जे चीफ मिनिस्टर प्रोटेस्ट कयो। हाणे अता असांजी सेनेटर 2 आहे, महीननि सेनेटर खे भेण हाणे मूंखे ख़बर ॻाल्हाइण ॾियो न, भेण पॉलिटिक्स ॻाल्हाइण ॾियो, हाणे मूंखे ॻाल्हाइण ॾियो। तव्हां क़ाबिल एतिराम आहियो, तव्हां मूंखे ॻाल्हाइण ॾियो, तव्हां ॻाल्हाइण ॾियो न मूंखे, तव्हां ॻाल्हाइण ॾियो। न, अच्छा, ॾिसो, ॻाल्हि जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त ISI जे हेडक्वार्टर जो दौरो थो थिए मुल्की सतह जे लॉ एंड ऑर्डर जी ख़राब सूरत हाल जे करे, ऐं उते सिर्फ़ु पंजाब जे चीफ मिनिस्टर खे दौरो थो कराए वञे, सिंध बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे चीफ मिनिस्टर खे ऑन बोर्ड नथो वञे। जेके सूबा दहशतगर्दी जी बाहि में सड़नि था, न, बलोचिस्तान में त CM पंहिंजो आहे। उनखे त ऑन बोर्ड ई नथा वठो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, ऐं जेकॾहिं तव्हां हींअर विया आहियो तव्हां सिंध में, हींअर जेकॾहिं तव्हां नई जेका ॻाल्हि कई आहे उनमें असां चऊं था त वेही ॻाल्हि कयो न। उन्हनि माण्हू तव्हांखे वोट ॾिना आहिनि, जिन फ़ौज जी डिमांड कई आहे, जिन फ़ौज जी डिमांड कई आहे, जिन फ़ौज जी डिमांड कई आहे, उहे त तव्हांखे वोटर आहिनि। अच्छा, न, दामरा साहब, हाणे हिकिड़ो अॼु सुप्रीम कोर्ट में हिकिड़ी ॿी शइ थी आहे। तव्हां 5 साल गवर्नमेंट करे आया, तव्हां पंहिंजी इतिहादी दौर प्यारा आहिनि, तव्हांखे अॻु में त रहिया, हाणे कोन्हे MQM वारा दोस्त, उन्हनि खे तव्हां पोर्ट्स एंड शिपिंग जी वज़ारत ॾिनी, बाबर गौरी साहब वज़ीर रहियो, अॻु में जनरल मुशरफ जी जॾहिं उन्हनि जे मथे ते हथ हो तॾहिं बि गौरी साहब वटि ई पोर्ट्स एंड शिपिंग हुई। अॼु सुप्रीम कोर्ट खे ॿुधायो वियो त गुज़िरियल 5 सालनि दौरान जेके हथियारनि सां भरियल कंटेनर आया उहे कराची में खुलिया, कराची में उहे हथियार विराया विया। अॼु कराची में जेका इहा रतोछाण पई थिए, बदअमनी पई थिए, उहो उन में वॾो जेको अंग आहे हथियारनि जो, उहो उन्हनि कंटेनर्स वसीले आयो। ऐं उहो बाबर गौरी साहब, उहो MQM तव्हांजी प्यारी, ऐं उन्हनि खे तव्हां छूट छॾियो। 5 सालनि ताईं इहे कंटेनर आया, तव्हांखे ख़बर ई कोन्हे तव्हां कहिड़ी दुनिया में। ॾिसो, हाणे सवाल मूंखां थियो आहे न भेण, सवाल मूंखां थियो आहे जी भेण। शिपिंग जी जेका वज़ारत आहे मुशरफ दौर खां वठी हिकिड़ी पार्टी वटि यकीन बिल्कुलु आई आहे। पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट में पिण उन पार्टी वटि अहिड़े क़िस्म जी वज़ारत रही। सुप्रीम कोर्ट में कल्ह अहिड़े क़िस्म जी रिपोर्ट थी आहे त 19,000 कंटेनर जेके आहिनि उहे ग़ाइब आहिनि असले जा, ऐं उहो असलो जेको आहे उहो कराची में डिस्ट्रीब्यूट थियो आहे। यकीनन असीं चऊं था इन तनादर में असां त चयो इहो पिए त सुप्रीम कोर्ट ऐं ॿियनि इदारनि गवर्नमेंट हूंदे रुगो असांजे ख़िलाफ़ सो मोटो एक्शन वरिता पिए न। सुप्रीम कोर्ट खे उन टाइम बि कंहिं रोकियो हो त अहिड़े क़िस्म जा एक्शन वठे जॾहिं सिटिंग प्राइम मिनिस्टर 2 तब्दील थी सघिया पिए गवर्नमेंट जा, जॾहिं पीपुल्स पार्टी जा वज़ीर ॿिया जेल वञी सघिया पिए ॿियनि स्कैंडल्स में, त हिननि शयुनि ते पिण अहिड़े क़िस्म जी एक्सरसाइज़ ज़रूरु थियणु खपे। उन खां पोइ जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी सूरत हाल हिन सुप्रीम कोर्ट में थी आहे, असीं बिल्कुलु सपोर्ट करियूं था। अहिड़े क़िस्म जी बिल्कुलु इन्वेस्टिगेशन थियणु खपे त कंटेनर केॾांहुं विया आहिनि ऐं जेका बि दौरनि में मुलवस हुजे उनजे ख़िलाफ़ बिल्कुलु कार्रवाई। न, तव्हां उहो ठीकु आहे, तव्हां हाणे इंक्वायरी जो भला तव्हां मुतालबो कयो, जेको बि कयो, पर 5 साल तव्हां अखियूं ॿूटियो वेठा हुयो। कराची में एॾे वॾे पैमाने ते हथियार इहे जेके सॼे शहर में पकड़िया, उन जी ज़िमेदारी तव्हां ते कोन्हे। सिर्फ़ु 5 सालनि जी ॻाल्हि कान्हे का, कराची जी सूरत हाल सिर्फ़ु 5 सालनि जी ॻाल्हि कान्हे का। कराची में कंटिन्यू मुशरफ दौर खां वधीक अहिड़े क़िस्म जी सूरत हाल हुई, ऐं उन टाइम में जेका वज़ारत दाख़िला हुई उहा कहिड़ी पार्टी वठी, इहा मिनिस्ट्री कहिड़ी पार्टी वठी, ऐं वधि में वधि जेको कंटेनर जेकॾहिं हींअर ॻाल्हि आई आहे साम्हूं उहा उन पीरियड जे अंदरि थी आहे। त असीं चऊं था बिल्कुलु उन में जेकॾहिं पीपुल्स पार्टी मुलविस हुजे या कहिड़ी बि मतिलबु मुलविस हुजे उनखे बिल्कुलु कार्रवाई। बाक़ी तव्हां जेतिरो चओ था त MQM तव्हांखे वधीक प्यारी हुई। ॾिसो, MQM जी सिंध असेंबली में जेतिरे क़दुरु तइदाद हो सीटुनि जो, प्रेसिडेंट साहब 1 सीट रखंदड़ पार्टीअ खे बि कोलिशन गवर्नमेंट जे तहत पाण सां गॾु शामिल कयो। इवन जेका फ्रॉम बिगिनिंग जेका असांजी गवर्नमेंट आई, इतिहादी पार्टी सभु असां सां गॾु हुया। हाणे उहा असांजी पार्टी जेका प्यारी आहे उन पंहिंजा वोट कंहिं ॿी वफ़ाक़ी जेका जमायत आहे जेको प्रेसिडेंट साहब आहे उनखे ॾिना आहिनि। पर जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी डिक्लेयर थियल आहे त हीउ सिंध दुश्मन मुल्क दुश्मन माण्हू ऐं हिननि अहिड़े क़िस्म जी करप्शन कई आहे त उन्हनि जे वोटनि खे फ़िलहालु झले छॾिजे हा।
तव्हांजे वोटनि जी असांखे का ज़रूरत कोन्हे मथां अॻिते हली तव्हांजे ख़िलाफ़ को ऑपरेशन खणणो पए त ही पार्लियामानी सियासत जी हिकिड़ी पंहिंजी फिनामिना आहे तव्हां मूंखे इहो ॿुधायो अदा। उनमें पार्लियामानी सियासत जे अंदरि उन्हनि पार्टियुनि खे ऑन बोर्ड रखियो वेंदो मूंखे इहो आहे ॿुधायो। असां ॿ जेके सीटूं हुजनि ऐं पार्टियुनि जूं असां फंक्शनल असांजी तमामु मुखालिफ़ पार्टी ही जॾहिं खां वजूद में आई आहे सियासत में असांजी मुखालिफ़ी प्रेसिडेंट साहब उनखे रखियो उनखां पोइ एसिताईं जो नून लीग पिणु असांजी इतिहादी पार्टी रही उन्हनि खे तव्हां नाराज़ कयो एमक्यूएम जे करे जेके पंहिंजे वजूद खां वठी तव्हांजी मुखालिफ़ एमक्यूएम जे करे नाराज़ कोन थिया लोकल पार्टी जो हिकिड़ो बिल आयो उनखां पोइ गवर्नमेंट साबिक़ा हुकूमत जे अंदरि उहो वापसि वठी छॾियो ऐं उनखां पोइ जॾहिं इलेक्शन थी नाराज़ तव्हां न थिया न लोकल गवर्नमेंट ॾिसो उनखां पोइ जॾहिं इलेक्शन थी त सिंध असां सां गॾु बीठल हुई जंहिं माण्हू जी जेतिरी कैपेसिटी ओतिरियूं सीटूं खणी आया चलो हाणे हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट में त हिकिड़े पासे केस हले पियो ॿिए पासे अंगारे जे ॾींहुं वज़ीर आज़म वञे पियो कराची चौधरी निसार बि वञे पियो ऐं हिते गवर्नर हाउस में इजलास बि आहे त आख़िर मुस्लिम लीग नून हाणे छा पई सोचे तव्हां चओ था त सिंध त पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे सॼो मुल्क आहे न रुगो ज़ाहिर सिंध हिन मुल्क जो हिसो आहे ऐं फेडरल गवर्नमेंट नून जी आहे इहा ॻाल्हि मां असेंबली में बि कई हुई तव्हां मुंहिंजे ख़्याल में तव्हां मीडिया ते ॾिठो बि हूंदो त हिकु धरती ते हिकिड़ी माउ जा 4 पुट आहिनि 4 पुटनि मां अगरि हिकिड़े पुट खे अलॻि करे फिटी कयो वञे ऐं 3 पुटनि खे हिकु पासे कयो वञे त इहो किथां जो को इंसाफ़ न आहे जेकॾहिं पीपल्स पार्टी पंहिंजा 5 साल पूरा कया त छा हिते हिन वक़्तु पंजाब में उन्हनि हुकूमत न कई न त पोइ छा नून वारनि जो हक़ न आहे त उहे पंहिंजे सिंध में हुकूमत कनि हुयो न हक़ अवाम मैंडेट ॾे त छो हे तो चए न अवाम न ॾिनो आहे हिन ठपाया आहिनि अदा मां मञा ई कोन थी अवाम को पुछो ई न अथऊं अवाम खे हक़ ई हासिल कोन्हे मां त चवां थी त हिते फेयर इलेक्शन थिया ई कोन्हनि सिर्फ़ सिंध में न थिया आहिनि बाक़ी सॼी सिंध में सॼे मुल्क में ज़बरदस्त इलेक्शन सिर्फ़ सिंध में मुल्क में न चलो सॼे मुल्क में सुठा I will come to the point. मां सिर्फ इहो थी चवां त सिर्फ सिंध में हिननि छा कयो आहे माण्हुनि खां वोट जे पंहिंजी मर्ज़ी सां वरिता ई आहिनि एसी ताईं माण्हुनि जे घरनि में विया आहिनि बंदूकूं खणी पुलिस वारा असांजा पुलिस वारनि जो कमु न हुयो त तव्हां हिकु घर में वञी करे बंदूकूं खणी वञी बीहो ऐं ग़रीबनि खे टॉर्चर ॾियो डिप्रेशन ॾियो ऐं उन्हनि खे थ्रेट्स ॾियो की न तव्हांखे जेको पीपल्स पार्टी खे वोट ॾियणो जेकॾहिं न ॾींदव त तव्हांजे फलाणे पुट खे नौकरी में कढाईंदासीं फलाणी धीअ खे हीअं कंदासीं फलाणे ॿार खे हीअं कंदासीं हाउ मच केतिरो वधीक अञा केतिरो वधीक तो टाइम जा ब्रेक जो मोटूं था नाज़रीन हलूं था ब्रेक ते असां गॾु जो ब्रेक खां पोइ असां कोशिशि कंदासूं त ॻाल्हि ॿोल करियूं मुस्लिम लीग नून जा जेके 3 महीना थिया आहिनि वफ़ाक़ी हुकूमत जा उन्हनि 3 सालनि में उन्हनि अवाम जी भलाई लाइ अवाम जी बहितरी लाइ जेके इलेक्शन काग में वाइदा हुआ उन्हनि मां केतिरा वाइदा उन्हनि पूरा कया आहिनि लोड शेडिंग जो मसइलो आहे महांगाई आहे मुख़्तलिफ़ पेट्रोलियम मसनूआत जूं क़ीमतूं आहिनि बिजली गैस इहे सभु इशूज़ आहिनि इन ते ॻाल्हाइण ते अचूं था न ॾिसे खां वेलकम बैक नाज़रीन धमरा साहब 3 महीना तकरीबन पूरा पिया थियनि फेडरल गवर्नमेंट जा असां इलेक्शन जेका कैंपेन हली उन में ॾिठो लोड शेडिंग जे ख़ात्मे जा दावा हुआ महांगाई ज़ुल्म करे छॾियो 5 साल पीपल्स पार्टी अवाम खे महांगाई खां बि छुटकारो ॾियारींदासीं पिया बिजली गैस ॿिया उनजा जेके अघ आहिनि उहो मसइलो बि हल कंदासीं पर हाणे जीअं असां ॾिसूं पिया तीअं हिकिड़ो त लोड शेडिंग लाइ 500 अरब रुपयनि खां वधीक जो जेको गर्दिशी कर्ज़ो आहे उहे लाथा विया उनजे बावजूदि लोड शेडिंग अञा ताईं मौजूदु आहे कुझु अरसे लाइ जॾहिं बारिशूं हुयूं कुझु घटि थी पर वरी साॻी सूरत हाल असांखे नज़र पई अचे बजट में खां पोइ जेके अवाम जूं दाऊं निकिरी वियूं महांगाई सब्सिडी ख़तमु थी वई बेनज़ीर इनकम सपोर्ट अञा ताईं जनरली इन शइ ते पर पेट्रोल जो नओं बम 4.5 रुपए जो किरे पियो अवाम ते मूंखे ख़बर आहे नंबर हिकिड़ी ॻाल्हि त माज़ी जी हुकूमतुनि ते बिल्कुलु तनक़ीद करणु उन टाइम जी अपोज़िशन जो पूरो हक़ हुयो जेकॾहिं अवाम हुकुमराननि ते जेकॾहिं आउं प्रेसिडेंट साहिब जा लफ़्ज़ दोहिरायां थो त जेकॾहिं अवाम सियासतदाननि ते तनक़ीद न कंदो त ॿियो कंहिं ते कंदो बिल्कुलु असीं ज़िम्मेवार आहियूं जेके वक़्त जूं हुकूमतूं हूंदियूं आहिनि जीअं असां कराची जे लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां असां तुंहिंजी सिंध जी हुकूमत ते वेही तनक़ीद करियूं था हाणे अहिड़े हिसाब सां जनरली जेकॾहिं असां मुआवज़नो कंदासीं सेंट्रल गवर्नमेंट जो त बिजली बहरान जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई 500 अरब रुपए जो कर्ज़ पहिरीं बजट में चयो वियो त सरकारी मुलाज़िमनि जी पघार इन करे नथा वधाए सघूं त बजट में बिल्कुलु पैसा कोन्हनि साबिक़ा हुकुमराननि सफ़ा खज़ानो ख़ाली करे छॾियो जेकॾहिं सफ़ा खज़ानो ख़ाली हो त 500 अरब रुपए जी जेके ही बजट ख़ासि नदीपुर में
जे प्रोजेक्ट में जेको तव्हां हिकिड़े ई ॾींहं में जेका पैसे जी ट्रांज़ेक्शन थी आहे, इहो पैसो किथां आयो आहे? ऐं छा ॿियो इहो ज़ाती कंहिं अकाउंट मां गर्दिशी आयो? कर्ज़ रुगो मियां मंशाई कंपनियुनि खे मिलिया आहिनि। मियां मंशा जे जहाज़ में चाइना जो दौरो करणु ऐं उहा हिकिड़ी अलॻि बहस आहे। नंबर हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेकॾहिं तव्हां वटि पैसो न हो ऐं साबिक़ा हुकूमत खज़ानो ख़ाली करे छॾियो त पोइ नदीपुर प्रोजेक्ट में तव्हांजी ट्रांज़ेक्शन जेका पैसे जी थी आहे उहा एतिरी तइदाद में छो थी जेकॾहिं खज़ानो ख़ाली हो? माना अवाम सां या त तव्हां ग़लति बयानी कई। ऐं साॻी तरीक़े सां जॾहिं तव्हांजे मुलाज़िमनि जॾहिं प्रेशर वधायो त तव्हां हुनजा वरी 10% पघार वधाए छॾी, जेका 15% वधाइणी। अॻिते हली अॼु तव्हांजो चीफ जस्टिस जेको आहे उहो चए थो त लॻे थो त हिन हुकूमत खां साबिक़ा हुकूमत बहितर हुकूमत हुई, जेका ऑन रिकॉर्ड ॻाल्हि आहे, बलूचिस्तान इशू छपी आहे, बिल्कुलु जेका ॻाल्हि छपी आहे। ज़ाहिर आहे त पीपुल्स पार्टी जी हुकूमत थी न, बिल्कुलु उन ते उन टाइम तनक़ीद बिल्कुलु बजा की क़ीमतुनि GST जेका आई तव्हां 1% वधाए छॾी, जॾहिं पीपुल्स पार्टी वधाई पिए उन ते तव्हां वॾे क़िस्म जो शोर कयो ऐं पीपुल्स पार्टी उन टाइम अपोज़िशन जे मुतालबे जे बिना ते उहा GST न वधाई। हींअर तव्हां GST 1% वधाइण जे करे तव्हांजी जेका हेठी लेवल ताईं जेका महांगाई थी आहे, आउं कोन थो चवां, ही माण्हू ॿुधंदा हूंदा, जेकॾहिं तव्हां बिल्कुलु 100 ॾींहंनि में तव्हां बिजली बहरान जे हवाले सां तव्हां जज़्बाती थी माइकूं कराए छॾींदा हो ऐं चवंदा हो त 6 महीने में अगर हमने बिजली का बहरान खत्म नहीं कर दिया तो हमारा नाम तब्दील कर देना। अॼु वरी तव्हां गवर्नमेंट में जीअं आहियो, तव्हां पाण चयो त न जब बाबा बिजली जो हिकिड़ो वॾो जिन आहे, क़ाबू कोन थो थिए, असांखे हिन जे लाइ 5 ऐं 10 साल खपंदा। त लिहाज़ा तव्हांखे अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि पाण कोन खपंदी। जॾहिं माज़ी में तव्हां बिजली जे लोड शेडिंग जे ख़िलाफ़ ऐं माण्हुनि सां, पंजाब जे ख़ासि तौरु माण्हुनि सां सिंपथी हासिल करण जे लाइ तव्हां मीनारे लाहौर ते वञी टेंट क़ाइमु करे तव्हां पंजाब सरकार जी जेका कार वहिंवार हलाईंदा हो, मीनारे लाहौर कोन्हे, मीनारे पाकिस्तान लाहौर जे अंदरि, मीनार जे अंदरि तव्हां जॾहिं टेंट हणाईंदा हो त हींअर बि उते बिजली जी लोड शेडिंग आहे। उहे माण्हू हींअर बि तव्हां मां चवण जो मक़सदु इहो आहे त हींअर वरी 5 रुपया 1 तारीख़ ते पेट्रोल जी क़ीमत वधे थी। जॾहिं 1 रुपयो पेट्रोल जी क़ीमत सरकार वधाईंदी, उन ते हाय घोड़ा कंदा वेंदा। असां चऊं था त हिन हुकूमत खे बि मुआशी तौर ते तकलीफ़ूं हूंदियूं, असां हिननि सां सपोर्ट में आहियूं। 5 साल हिननि खे माण्हुनि मैंडेट जेकॾहिं ॾिनो आहे, असां चाहियूं था त 5 सालनि जी असेंबली पूरी थियणु खपे। जेके पॉज़िटिव गवर्नमेंट जा कम हूंदा उन में असां बिल्कुलु हिननि जो साथ ॾींदासीं। जेकॾहिं अमली तौर ते GST वधाइण ऐं पेट्रोल वधाइण करे माण्हू जी जेकॾहिं चीख पुकार हूंदी, उन्हनि ते असीं तनक़ीद कोन था करियूं। माण्हू चैनल पाण ॿुधाइनि था, मीडिया जी वधि में तनक़ीद असां बर्दाश्त कई पे माज़ी में, पर हींअर त 80 ॾींहंनि जे अंदरि तव्हां मीडिया जे अंदरि FIR दाख़िल करे था छॾनि। अञा त हिकिड़ी FIR कटी आहे हिकिड़े चैनल ते, अॻिते त उहो वापसि बि थी वियो आहे। पर दामरा साहिब, तव्हां पाण पिया चओ त महांगाई वधी आहे, अवाम जा ॾुख सूर वधिया आहिनि, तव्हां कहिड़ी सियासत पिया करियो? अपोज़िशन किथे आहे? न नेशनल असेंबली में, न सेनेट में, अवाम जे तमामु सुठो सवाल तमामु सुठो सवाल कयो आहे तव्हां। मौजूदा जेका अपोज़िशन आहे, ही चयूं त हनीमून पीरियड असांखे 100 ॾींहंनि जो हिकिड़ो गवर्नमेंट तव्हांखे यादि हूंदो, जॾहिं मियां साहब जी गवर्नमेंट आई त उन में मां तव्हांजो अदीब इतफ़ाक़ कंदी त 100 ॾींहंनि जो चयूं त असांखे हिकिड़ो तव्हां असांखे पीरियड ॾिजो, जंहिंमें असां पंहिंजी सॼियूं अचीवमेंट्स जेके आहिनि उहो करे वठंदासीं। 100 ॾींहं अञा प्रोसेस में आहिनि। अहिड़े क़िस्म जी असां पॉइंट आउट जिन शयुनि खे करियूं पिया। असेंबलियुनि जे अंदरि, ऐवाननि जे अंदरि इन ते बिल्कुलु प्रोटेस्ट आहे। सेनेट में वेरी एक्टिव रोल ऑफ अपोज़िशन, नेशनल असेंबली में भले ही पीरियड पूरो करे ॾिसनि 100 ॾींहंनि जो, ऐं उन खां पोइ 100 ॾींहंनि जे अंदरि अंदरि जेकॾहिं सुप्रीम कोर्ट चए थी त साबिक़ा हुकूमत ठीकु हुई त 100 ॾींहंनि खां पोइ ॾिसूं त इहे इदारा छा था। जी जी, न उहो ई तव्हां खां पुछां थो, अवाम जूं वॾियूं उमीदूं हुयूं मियां नवाज़ शरीफ़ ॻाल्हि ॿुधो, बिजली जो जेको बहरान आहे इहो त तव्हां ॾिसो था पोइ कंहिं हुकूमत में बि घटि न थियो आहे। पर तव्हां असांजो मिनिस्टर हुयो वापडा वारो, वाटर पावर वारो, उहो न पोइ उन्हनि में ऐलान कयो कि पोयनि 25 सालनि में 17,000 मेगावाट बिजली असां सेफ न कई आहे, जेका असां हिन 3 महीननि में 17,000 वाट्स बिजली सेव कई आहे। इहो हिकिड़ो वॾो चेंज आहे। ॾिसो, तव्हां हुनजी पॉज़िटिव शयूं नथा ॾिसो, पर तव्हां हुनजी नेगेटिव शयुनि ते एॾी रोशनी था विझो। बी अ पॉज़िटिव, बी अ पाकिस्तानी, बी अ MNA, एज़ अ अवाम बि आहियां मां, एज़ अ MNA बि आहियां, हिकिड़ी पाकिस्तानी शहरी बि आहियां मां, हर तरह जे हालातनि, हिकु छोकिरी बि आहियां, एज़ फीमेल बि आहियां। हर तरह जी जेका बि सूरत हाल आहे उनखे फेस करे, उनखे सेक्रीफाइस करे मां हिते पहुती आहियां। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, पर ॻाल्हि इहा आहे त लोड शेडिंग घटिजे न, 27,000 87,000 जेके मेगावाट सेव कया आहिनि उहे किरां विया? न, उहे असां सेव कया आहिनि न बाबा। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, केॾा छो विया? आहिस्ता आहिस्ता हुकूमत खे आहे अञा 3 महीना कोन थिया आहिनि, महांग वधंदो। ठीकु आहे, 4 रुपया पेट्रोल अगरि अचण वारे 2-3 ॾींहंनि में वधण वारो आहे त थी सघे थो अचण वारे ॾींहंनि में 10 रुपया घटि बि थी वञे। ॾिसो त बी पॉज़िटिव वठो। माना हीअ हुकूमत जॾहिं खां इहा पेट्रोल रोज़ वधे पियो, घटियो त कोन्हे हिन 3 महीननि में, हर महीने नवां अघ ईंदा आहिनि। ईअं कोन्हे, तव्हां ॿुधायो? न 3 महीना थिया आहिनि, टियों भेरो वधे पियो। अञा त
वधियो बि कोन आहे न, अञा त वधे त सही, अञा अॼु ॾिसूं सुभाणे ॾिसूं वरी घटि बि थी सघे थो 5 रुपया वधे त 10 रुपया घटि थिए। GST जेको तव्हां 1% वधाए छॾियो उन सां तव्हां नथा सम्झो। हुकूमत खज़ानो ख़ाली छॾे वई आहे मुंहिंजा भाउ, कुझु बि न आहे खज़ाने में, भले केरु छा बि चवे, केरु छा बि ॿुधे, पर मां चवां थी मां जेको जीअं सूरत-हाल खे ॾिठो आहे इलाही क़रीब खां इलाही नज़दीक खां पंहिंजे मिनिस्टरनि सां वेही करे उन्हनि खे सम्झी करे ॾिसो, पोइ हुकूमत खज़ानो बिल्कुलु ख़ाली छॾे वई आहे। जेकॾहिं असां मुल्क जो पंहिंजो कर्ज़ न लाहींदासीं, टैक्स न वठंदासीं त पोइ छा कंदासीं? तव्हांखे अलाए यादि आहे कोन्हे 2008 में जॾहिं नई हुकूमत आई उन जो फिनांस मिनिस्टर बि डार साहब ई हो, इसाक डार साहब, मूंखे ख़बर आहे हा न। ऐं इसाक डार साहब जेका पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस कई न उनमें हुन इहो ई चयो त मुशरफ जी गवर्नमेंट जेका वई आहे उहा खज़ानो ख़ाली करे वई आहे। हिन वक़्तु असां कुझु नथा करे सघूं, असांजा हथ ॿधल आहिनि, पर 5 साल, हक़ीक़त हुई, हा न। ऐं 5 साल पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कर्ज़ के हुकूमत अमेरिका जो कर्ज़ उहो ई आहे, पर अवाम असां न लाहींदासीं मुल्क विकिणजी वेंदो, असांजो अवाम ख़रीद IMF जा कर्ज़ पीपल्स पार्टी गवर्नमेंट बि लाथा। न न उन त चाढ़िया आहिनि न, उन्हनि जे त पोयां कर्ज़ असां पे हाणे आऊं छा ॻाल्हायां, मतिलबु जेकॾहिं हक़ीक़तुनि खां ईअं इनकार कजे त आऊं छा ॻाल्हायां? चलो त प्रोग्राम 1% GST पीपल्स पार्टी कोन वधायो, 1% GST तव्हां कोन वधायो, जिते सुप्रीम कोर्ट नोटिस वरितो, सुप्रीम कोर्ट नोटिस वरितो, तव्हां चओ था न दादा ईअं न थींदो आहे। भेण, हाणे जेकॾहिं तव्हां हक़ीक़तुनि खे ॾींदो ई कोन, हक़ीक़तुनि असां चऊं था दामड़ा साहब इहो ई चयो, पर ॻाल्हि इहा आहे त 3 महीना ई थिया आहिनि, पर 3 महीननि में जेको अवाम ते बम जेके किरिया आहिनि न उहे तमामु घणा आहिनि। ऐं इहा ॻाल्हि थो कयां, अवाम जे लाइ असां स्कीमूं रखियूं आहिनि, असां अवाम जे लाइ प्लॉट्स रखिया आहिनि, असां अहिड़ियूं अहिड़ियूं स्कीमूं कढियूं आहिनि जिन वटि घर न आहे असां उन्हनि खे बजट में ऐलान थी चुको आहे हुनजो, ख़ैर उहे इम्प्लीमेंट करे थियनि। लोन बि ॾियूं था, अगरि जेकॾहिं उहो लोन पे न करे सघंदा त असां उहो लोन माफ़ करण लाइ बि तयार। तव्हां असांजी पॉजिटिव शइ त ॾिसो, तव्हां त सभु असांजी नेगेटिव खे असांजी नड़ीअ न जेको हेसि ताईं आयो न असां उहो ज़िक्र कयो, शुरू थींदियूं असां बिल्कुलु हुननि जी तारीफ़ कंदासीं जीअं शुरू थींदियूं। गाॾी बि ॾिनी वई आहे, उहो जेकॾहिं उहो गाॾी जो लोन न लाहींदा असां उहो बि माफ़ करण लाइ। चलो तव्हांजी महिरबानी दामड़ा साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो असांजे प्रोग्राम में। ऐं नाज़रीन, असांजे महिमाननि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। असांजे हाणे 3 ॾींहंनि जो गैप हूंदो हिन प्रोग्राम में, अंगारे ते ॿीहर असां वरी हाज़िर थींदासूं नवनि महिमाननि सां के नए मौज़ू सां। तेसिताईं ॾींहं जो इजाज़त, अल्लाह वाही।